खिप्रो में खबर इंदा हालो त समूरे मुल्क जिया खिप्रो में अवामी न्यूज़ पारा ऐलानियल सकाफती ॾियारे ते सिंध थींदी खुशहाल सदा जे उनवान हेठ रॉयल पब्लिक स्कूल खिप्रो में सकाफती प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें स्कूल जे ॿारनि सिंधी टेबलोस खाका ऐं सिंधी गीतनि ते खूब झुमरियूं हयूं। सदा सिंधु जी छोली मारवाड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जाना नारा जी सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। स्कूल के शागिर्दन ऐं शागिर्दियान पारा सिंधी सकाफती ॾियारे के हवाले से तकरीरूं पिण कयूं। सिंध सवारे वो जिंदो रे से ज्यादा ये मुझे चर्चा में नजर आए सिंध की तहजीब नजर आई तो कहीं मुझे मौके ते स्कूल के प्रिंसिपल मोहसिन पढ़ियार, एहसन पढ़ियार, उस्ताद मोहम्मद यूसुफ फिंगोरजो, हमजा राजपूत समेत स्कूल के ॿारनि अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनीनि खां पहिरीं ऐं सॼी सिंध के सॼी सिंध वासियुनि खे मुबारकबाद पेश थो कयां ते अॼोको ॾींहुं जेको ॾाढो असीं मल्हायूं पिया जोशो खरोश सां हुन जे तवसुल ते ऐं रॉयल पब्लिक स्कूल की तरफ़ां मां मुबारकबाद ॾियां थो तमामु सिंध वासियुनि खे कि अॼोको ॾींहुं जेको असीं जोश सां मल्हायूं पिया, धाम धूम सां पिया मल्हायूं ऐं सिंध जी असांजो पैगाम आहे इहो सॼी दुनिया जे लाइ कि सिंध सूफ़ियाणी धरती आहे। देश शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, सचल सरमत आहे, लाल शहबाज कलंदर आहे ऐं हिननि जो पैगाम वाज़े पैगाम आहे शाइरी जे ज़रिए कि सिंध अमन जी धरती आहे, अमन पसंद मेहमान नवाज़ माण्हू आहिनि। सॼी दुनिया में असांखे सिंधियुनि खे सभु महिमान नवाज़ तौरु अमन पसंद तौरु माण्हू सुञाणनि था। जेका बि माण्हू आहिनि सिंध धरतीअ ते अमन अमान ख़राबु करण जी कोशिशि था चाहिनि, कहिड़े बि हवाले सां, सियासी हुजे या मज़हबी हवाले सां, सिंधी ऐं सिंध हिन खे क़बूल कान कंदी। ये आज असल में हमारे सिंध की सकाफ़त का दिन है जो पूरे सिंध के रवासी जो है बड़े जोश और जज्बे के साथ मनाते हैं। और क्यों ना मनाए, क्योंकि हमारी सकाफ़त का दिन है। आज के दिन जो है पता चलता है कि हम सब सिंधी एक हैं। हमारा रहन सहन, अखलाक, मेहमान नवाजी सब चीज़ों को उजागर करती है। और मैं आज के दिन के मौके पर पूरे अहले सिंध को और सिंध वासियों को जो पूरे दुनिया में कहीं भी रहते हों उन सबको रॉयल पब्लिक स्कूल की तरफ से सिंध सकाफ़त के दिहाड़े की मुबारकबाद देता हूँ। अॼु जेको असां ॾियारो मल्हायो तमामु ख़ूबसूरत मल्हायो, इन में मतिलबु ॿार बि ख़ुशि थिया अर्शे में। इन के अलावा जेको मतिलबु के ॿार अहिड़ा जेके सम्झ ई कोन्हे सकाफ़त आहे छा, इन करे ॿारनि खे सम्झ त हूंदी मां सकाफ़त ही शइ आहे, हीअं मल्हाइबो आहे। माना अलाए 5000 साल पहिरीं माण्हू ही मल्हाईंदा हुआ।
असांजे नौजवाननि लाइ प्रोग्राम इहो पैगाम वञे थो त सिंध जेका आहिनि 5000 साल पुराणी आहे ऐं असांजी इन जी तहज़ीब खे उजागर करण लाइ आख़िर ताईं जेसि ताईं असांजी हयाती आहे तेसि ताईं असांखे सिंधी टोपी जो ॾियारो मल्हाइणु घुरिजे। हीअ असांजी सकाफ़त आहे, हीअ असांजो कल्चर आहे, इहो असांखे 5000 साल पुराणो अॻु में मिली चुको आहे। हीअ मल्हाइण लाइ असां सिंधियुनि खे जाखोड़ महिनत ऐं कोशिशि करणी पवंदी। अॼु ॾाढो मज़ो आयो। अॼु ॾींहुं त असां डांस था करियूं, स्पीच करे इन जी ख़बर पवे तो असीं मस्त सिंधी इस सकावत के दिन में बहुत खुशियाँ मनाई जाती हैं और बहुत से प्रोग्राम रखाए जाते हैं और किसी स्कूलों में भी फंक्शन किए जाते हैं और बहुत खुशियाँ मनाई जाती है। इस दिन पर बहुत सजावट होती है जिसमें बच्चों को गिफ्टें दी जाती हैं वगैरह। अज असांजे रॉयल पब्लिक स्कूल खिपरो में